मदद कई वेंदी। संदसि चवणु हो त वफ़ाक़ी हुकूमत बोर्ड मुतासिरनि सां कयल वाइदा पूरा न कया त वज़ारत रखण जो को फ़ाइदो न थींदो। बिलावल वधीक चयो त सिंध हुकूमत जे प्रोग्राम ज़रिए नंढनि आबादकारनि जी मदद कई वेंदी। हुन चयो त उमेद त वज़ीर आज़म सिंध जे बोर्ड मुतासिरनि सां कयल वाइदा पूरा कंदो। हुन वधीक चयो त पीपी जो मुक़ाबिलो गुरबत, बेरोज़गारी, महांगाई सां आहे, न कि कंहिं कठपुतली जमात सां आहे। अपडेट कयूं पिया अव्हां खे नाज़रीन। कराची में बोर्ड मुतासिरनि बाबति कोठायल तक़रीब के परॾेही वज़ीर ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कुछ देर अॻु ख़िताब करे रहियो हो। संदसि चवणु हो त मुल्क में बोर्ड सबबि ज़राअत खे वॾो नुक़सानु पहुतो आहे। कुदरती आफ़त ज़रिए ज़राअत खे नुक़सानु पहुतो। हुन चयो त यूक्रेन खे पैसा ॾियण बजाए पंहिंजे हारियुनि जी मदद करणु घुरिजे हा। बिलावल भुट्टो वधीक चयो आहे त आसिफ़ ज़रदारी जे दौर में नंढनि हारियुनि जी मदद कई वई। बोर्ड जे असरनि ऐं यूक्रेन जे जंग सबबि मुआशी ॾुखियायूं पैदा थियूं आहिनि। बिलावल भुट्टो वधीक चयो आहे त ॿिज जे मद में हारियुनि जी मदद कई वेंदी। वफ़ाक़ी हुकूमत बोर्ड मुतासिरनि सां कयल वाइदा पूरा न कया त वज़ारत रखण जो को फ़ाइदो न थींदो। बिलावल भुट्टो वधीक चयो आहे त सिंध हुकूमत जे प्रोग्राम ज़रिए नंढनि आबादकारनि जी मदद कई वेंदी। हुन चयो त उमेद त वज़ीर आज़म सिंध जी बोर्ड मुतासिरनि सां कयल वाइदा पूरा कंदो। पीपी चेयरमैन वधीक चयो त पीपी जो मुक़ाबिलो गुरबत, बेरोज़गारी ऐं महांगाई सां आहे, न कि कंहिं कठपुतली जमात सां आहे। नाज़रीन, ख़बरुनि जे